पहिरियां हिंदगढ़ी, पोइ बख्तियारपुर, पोइ खानपुर। ऐं हींअर जेकी आहे खानपुर जी जेकी आहे असां 3 सेटलमेंट में वेठा आहियूं। खानपुर खदड़ीअ जा वण टिण वॾेरा, खुथन खंभ खटी चए गरी थिया गेरा, पोइ थींदा सेरा जॾहिं मोक झलींदा मोचा। त चवनि पिया त 1700 ईस्वी खां अॻु जेको आहे हिते बलोच कम्यूनिटी जो को बि वजूद सिंध में न आहे। सही। अस्सलाम वालेकुम सर, छा हाल आहे? वालेकुम अस्सलाम, तव्हां ख़ुशि आहियो? दुआ अल्हम्दुलिल्लाह, ख़ैरु लॻो पियो आहे। तव्हां हीउ किताबु लिखियो आहे जी, तारीख़ हिंद गढ़ी। तारीख़ हिंद गढ़ी, जी, इन जे बारे में असांजे ॿुधंदड़ खे तव्हां कुझु ॿुधायो त हिन में केतिरी महिनत तव्हां कई आहे ऐं कहिड़ियूं ॾुखियाइयूं तव्हांखे पेश आयूं आहिनि, हिन में केतिरा साल लॻा आहिनि, उहो ही किताबु तॾहिं ठही मिलियो तव्हांखे, ऐं अव्हां कुझु ॿुधायो सर। दादा ही 2017 खां पाण हिन रिसर्च जो कमु शुरू कयोसीं। ऐं रिसर्च जो बुनियादु जेको हुयो उहो इहो हो त पाण खे हिकिड़ी लगन हुई, हिकिड़ी का शइ करण जी जिदोजहद, हिकिड़ी जुस्तजू हुई। उन हवाले सां पाण हिन तहक़ीक़ी फील्ड में जॾहिं आयासीं, कोशिश रहियासीं, त का न का शइ असांखे मिले पई। सपोज़ असांखे के माज़ीअ जा सिक्का मिलनि पिया, ऐं उन खां बाद में के जेके असां वटि खूह हा, जेके अॻे आपाशी जो तमामु हिकिड़ो बहितरीनु माना वसीलो हूंदा हुआ, उन खूहनि में उन्हनि जा मुख़्तलिफ़ क़िस्म हा, के नार जा खूह हा, के साठी का खूह हा। त इन हवाले सां उन्हनि खूहनि ते जॾहिं पाण कही वियासीं, ऐं उहे खूह जेके आहिनि माना डिवेस्टेड यानी डैमेज थियणु लॻा पए, उन जेके सिरूं हुयूं, उन्हनि सिरनि ते का शइ माना जेका हिकिड़ी लिखियलु हुई। हाणे पंहिंजी इब्तिदा जेकी आहे माना फाउंडेशन जेकी आहे हिन किताब जी रिसर्च जी, उहा इहा आहे त सिक्का ऐं उहे जेके पुराणियूं ब्रिक्स वग़ैरह, ऐं उहे जेके हल्की फुल्की डिगिंग में जेके बंद या के दड़ा हा, उन्हनि मां जेके के तलवारूं वग़ैरह या ॿियो कुझु हे हो जेके मिलनि पियूं, ऐं उन्हनि ते जेके कुझु लिखियलु हुयो, उखरियलु हो, उन्हनि खां असां पाण इब्तिदा शुरू कईसीं। सपोज़ जीअं पाण बुनियादु हिकिड़ो बणायोसीं त असां वटि तक़रीबन खानपुर जेकी आहे, नालो जेको जुड़ियो वियो आहे खानपुर ते, उहो ख़ान याने बारोदी कबीलो जेको बख्तियार ख़ान वारो हुयो, उन हवाले सां खानपुर जो जेको अॻूणो नालो अचे थो पियो इन मुग़ल रेजिम में, त उहो बख्तियारपुर अचे थो पियो। बख्तियार जॾहिं सरकशी वेठे कई औरंगज़ेब मुग़ल जे दौर में, उन औरंगज़ेब जो पोटो जेको मुइज़ुद्दीन जेको हुयो मुग़ल, जंहिंखे जहानदार शाह बि चवंदा हुआ, उन जॾहिं अची बख्तियार जे सरकशी जो जाइज़ो दाऊद पुटनि जी मार्फत अची वरितो, त बख्तियार ते अची जेको आहे उहो हमला आवर थियो। ऐं बख्तियार खे जॾहिं 1702 1703 ग़ालिबन इन 2 सालनि जी ॻाल्हि आहे ईस्वी जी, त इन में जॾहिं उनखे मारे वियो, त हिन शहर तां बख्तियारपुर जेको आहे नालो हटी करे वरी जेको आहे पंहिंजो खानपुर रहियो। छो त बख्तियार जो जेको बिरादर हुयो मलकुल्ला बारोज़ी, या जंहिंखे मलक अल्लाह बख़्श बि चवंदा आहिनि, त जे 2 नाला अचनि था पिया, पोइ उनजे नाले सां वरी हिते हिकिड़ो सिको राज थियो। माना हू दाऊद पोटनि सिफ़ारिश कई उन्हनि जी, ऐं उन्हनि मुग़लनि जेको आहे हिन खे विहारियो मलकुल्ला बारोज़ी। हाणे इन खां अॻु में असां जॾहिं पहिरियों खणूं था पिया, त असांजे खानपुर शहर जे मशरिक़ में जेको आहे ठूफ़ हिकिड़ो दड़ो आहे। हाणे इन दड़नि खे माज़ीअ में जीअं असांजे लेखकनि वेठे लिखियो आहे, मुअर्रिख़ जेके बि आहिनि या जेके कंपाइलर आहिनि, उन्हनि वेठे लिखियो आहे त हिते हिंदू जेके आहिनि निशाना वठंदा हुआ, या वरी पंहिंजी दौलत पूरींदा हुआ, या वरी उन खां बाद में इहे इबादत गाहूं इन्हनि जूं। पोइ टिनी मां काई बि माना वठी करे बहरहाल इहो मांड, इहो जेको दड़ो हो, जेके ठूफ़ चयो वञे थो, या वरी ॿी ॿोलीअ में ठुल्ह चयो वञे थो पियो, त इहो हिंदुनि सां माना तमामु घणी वेझड़ाई रखंदड़ हो। पोइ आया उन जी इबादत गाह हो, या मिसाल हिकिड़ी पंहिंजी ख़ज़ाना पूरींदा हुआ, या मिसाल निशानेबाज़ी कंदा हुआ, जंहिंखे बटा बाचल वग़ैरह चइबो आहे। पोइ जॾहिं ओॾे पाण कही वियासीं त उते बि असांखे कुझु न कुझु सुराग मिलिया। पोइ हीअ जॾहिं खूह जी खोटाई वेठे थी, इहो डैमेज थिए पियो, उन मां कुझु सिरूं मिलियूं। उन सिरनि ते जेको आहे पंहिंजो हिकिड़ा धुंधला नाला जेके हुया, जीअं जयसीन वग़ैरह जा मिसाल हे हो। हाणे जयसीन जो पाण पहिरियों वेठे खयोंसीं त भई जयसीन जेको आहे
राजा ॾहर जेको सिंध जो पंहिंजो हाकिम रहियो, इहो 712 ईस्वी आहे ऐं 90s वारी हिजरी वारो जो दौरु आहे। असल में हिजरी ऐं ईस्वी सन में 600 साल जो फ़र्क़ु आहे। यानी पोइ इन में जेको मोहम्मद बिन क़ासिम उन जे मथां काह कई आहे त हिकु त जैसिन उनजो पुटु आहे, मे बि उन जे नाले सां वरी ॿियो बि को जैसिन थी सघे थो। बहरहाल बख़्तियार दौर खां अॻु में बि असांखे खानपुर जेकी आहे उहा हिंदगढ़ी जे नाले सां वेठे मिली। बख़्तियार दौर जा सिक्का बि जेके आहिनि पाण खे मिलिया ऐं हिंदगढ़ी जा आसार पाण खे वेठे मिलिया। उन खां बाद में पाण जेकी रिसर्च शुरू कईसीं, असां जेके मददी किताब खयासीं ऐं उन खां अलावा जेकी ॿी असां वटि बिब्लियोग्राफी हुई ऐं उन खां पोइ असां वरी सीना बसीना रिवायतनि कठे करण जी कोशिशि कईसीं। पोइ हिते जेके असां वटि तमामु एंशंट जेके ज़ातियूं आहिनि, ओल्डर ऐं एंशंट चई सघूं था असां उन्हनि खे, जंहिंमें सैदनि खां अलावा सेठार आहिनि या सूमरा आहिनि, जेके असां खटी फ़क़ीर चई सघूं था। सूमरा तक़रीबन हिते सब कास्ट में विरहायल आहिनि, जेके टखण बि चऊं या मिसाल ॿिया बि चऊं, पर हिते जेके खटी फ़क़ीर आहिनि उहे तमामु जेके माना क़दीम आहिनि। पोइ उन्हनि जो सीना बसीना जेके रिवायतूं हुयूं, उन सीना बसीना रिवायतुनि में ऐं ॿियो जेके हिते असां वटि बुज़ुर्गान जेके मशाहीर मुबल्लिग जेके तक़रीबन जेके ओभर सिंध खां पिया आया, इन बख़्तियार दौर खां फ़ौरन बाद में जॾहिं हिते बख़्तियार जो कोट बि मौजूदु हो असांजे शहर में, पोइ उहे बुज़ुर्ग जेके आया जंहिंमें बहावलदीन शाह अलमरू 52 शाह आहे, या वरी जेको आहे पंहिंजो ई 1200 हिजरी सदी में सभई आया। यानी जेकॾहिं ईस्वी खे खणो त इहा 1800 ईस्वी आहे। पोइ इन मुबलिगनि जे अचण जो सबबु इहो ई हुयो त हिते दीन इस्लाम जी अमन भाईचारे जी तबलीग करणु। इहे मशाहिर जेके आया हिन खानपुर ते माना तक़रीबन जेको आहे पंहिंजो जे रोड़ीअ सां मनसूब वेठे कंदा आहियूं त रोड़ीअ में रिंदनि जो राज़ आहे। खानपुर में बि वाक़िअनि कुझु जेको आहे माना अलाह जे औलिया जो माना जेको आहे करम आहे। पोइ तारीख़ूं ईअं जो ईअं मिलंदियूं वयूं। सपोज़ जी मिसाल हिकिड़ो असां वटि हिकिड़ी दरगाह आहे नोहाणी पीर जे हवाले सां, पोइ उनखे हिकिड़ो होली सोली माना जेको आहे चयो थो वञे त बाबा इहा नोहाणी दरगाह आहे। जॾहिं पाण वेठे पंहिंजो औलिया जे सफ़रनामा वग़ैरह हे हो तज़किरा उन्हनि जा जॾहिं पढ़ियासीं त असांखे ख़बर पई त भई बहादुर शाह हाशमी जेको वली आहे ही औरशे आहे। उन खां बाद में उन खां जेके सॼे ऐं खॿे जेके मुदफ़न आहिनि पीर बाक़िर ऐं पीर अलहियार, उहे हिकिड़े नोहाणी ख़ानदान सां वास्तो रखनि था पिया ऐं जेके ॾखिण सिंध खां कई आहे। ऐं इहे नोहाणी जेके आहिनि, अच्छा उन्हनि खे इहो सॼो माना हिकिड़ो चैप्टर पूरो करण जे लाइ वरी असांखे गिरदो नवा में बि तहक़ीक़ करणी पई। सपोज़ जेकॾहिं इहे जेकॾहिं ॿ आया त आया इहे नोहाणी कबीले जा ॿ ई आया या वरी उन सां गॾु ॿियो मतिलबु चक जे भरिसां जेकॾहिं वियासीं असांखे त नोहाणी हिकिड़ी दरगाह मिली, उनजा कतबा वेठे पढ़ियासीं, या वरी असां हमायूं में वियासीं पीर रसूल बख़्श नोहाणी जेके आहिनि। इहे सभई जेके बि आहिनि मुबल्लिग आहिनि ऐं नोहाण जेके आहिनि सोहरवर्दी ऐं नक्शबंदी जेके सिलसिले जा मुबल्लिग आहिनि। पोइ ईअं ओलियान जा सफ़र, सीना बसीना रिवायतूं, अहम जेको असां वटि बुनियादु आहे हिन किताब जे कलेक्ट करण जो, उहे असांखे 2-4 मकाला जेके कलमी मकाला हुआ उहे जेके आहिनि असांखे हथु आया पे। उहे कलमी मकाला तक़रीबन उन में जेको टॉप ऑफ द लिस्ट आहे उहो आख़ुंद जान मोहम्मद खटी आहे। आख़ुंद जान मोहम्मद खटी वक़्त जो मुफ़्ती हो, हद जारी कंदड़ ऐं वॾो आलिम दीन हो। ऐं उनखे ख़ुदा ताला ॾोर बैत जे यानी नेमत सां नवाज़े। उनजो ज़हन जेको हो तमामु वसी हो। हूअं बि नबी बख़्श बलोच साहब डॉक्टर साहब जन चयो आहे त सिंध में जेकॾहिं ॾोर बैत में न सुघड़ वारी इन में सनफ़ में जेकॾहिं खटी न हुजनि हा, जंहिंमें यूसुफ खटी या जलाल खटी या आख़ुंद जान मोहम्मद खटी जेकॾहिं इहे न हुजनि हा त मतिलबु आहे इहा ॾोर जेकी आहे इहा अधूर रहिजे हा। बहरहाल हीअ बि हिकिड़ो तमामु वॾो मारूफ़ जेको सुघड़ हो। उनजूं जेके ॾोर बोतियूं आहिनि, जीअं असां वटि मिले पियो पंहिंजो खानपुर खदड़ीअ जा वण टिण वॾेरा, खुथनि खंभ खटी चए गरी थिया गेरा, पोइ थींदा सेरा जॾहिं मोक झलींदा मोचड़ा। त हुन हिकिड़ी प्रिडिक्शन ॾिनी, प्रोफेसी ॾिनी, अकथी ॾिनी। उहा अकथी इहा ॾिनी त को दौरु ईंदो जो हिते हिकिड़ो आम माण्हू बि जेको हूंदो उहो बि वॾेरो सॾाईंदो, ऐं हालांकि उहो वॾो हूंदो कोन। या वरी उन खां अलावा वरी असां शाइरी माना हिन में हिकिड़ो जेको चैप्टर असां क़ाइमु कयो आहे त खानपुर शाइरनि जी नज़र में। त शाइरी जेकी असांखे नून मीम भट्टी
जी जेकी शाइरी मिले थी त माना जेको आहे पंहिंजो हिते उहो अचे थो पियो शाइर त हिकिड़ी फ़ौतगी ॾिसे पियो, तॾहिं न मां हिकिड़ो मंदरु ॾिसे पियो, त उन में वरी हिंदू जेके आहिनि धोतियूं ॿधी करे उहो जेको कांधाणे या लंघण वारी मानी जेकी विरहाइनि था पिया, त हू पाण हैरत में माना पइजी वियो त हिननि जूं रस्मूं कुझु अजीब आहिनि। पर पोइ ख़बर पई त फ़ौतगी मुस्लमान जी थी आहे ऐं एॾी माना पंहिंजो रवादारी हुई त हिंदू ऐं मुस्लमान में को फ़र्क़ु ई कोन हो। बिल्कुलु सम्झी। त माना ही नूरमीन भट्टी साहिबु 400 साल अॻु जी ॻाल्हि थो करे पियो। त असां फ़क़ति ब्रिटिश दौर जे हिंदुनि जी ॻाल्हि कोन था कयूं पिया त जंहिंजा कतबा असां वटि सभीलनि जा ॿियनि कंहिंजा लॻिया पिया आहिनि, पर न, हीअ असां जेकी ॻाल्हि था कयूं त प्री ब्रिटिश जेके हिंदू हुया, त उन मां वाज़े थियो त हीअ जेकी शहर आहे बख़्तियार दौर खां अॻु में हिंदगढ़ीअ जे नाले सां, माना जंहिंखे हिंदगर, हिंदगरी या अॻिते हली मारूफ़ हिंदगढ़ी थिए थो पियो, सम्झे, उन सां मारूफ़ आहे। हिंदुनि जो हिते माना बाक़ाइदे जेको आहे पंहिंजो हिकिड़ो सुठो तसलुत रहियो, तमामु अमन पसंदि हुया। ऐं हिकिड़ी वीर हिकिड़ी हली आहे त असांजा मौरख़ जेके आहिनि मुसनिफ़ या मुरतिब, उहे जेको किरदारु अदा वेठे करनि पिया त भाई शिकारपुर जेकी आहे उहा को चए पियो महरम जी आहे, को चए पियो जतोइन जी आहे, या मिसाल खानपुर खे जतोई साहिबान सां मुंसलिक करणु। त हीअ असां वटि तक़रीबन जेके सराउंड करनि पिया 40 खां मथे सिंधी तारीख़ जा किताब, उहे चवनि पिया त 1700 ईस्वी खां अॻु जेको आहे हिते बलोच कम्यूनिटी जो को बि वजूद सिंध में न आहे। सही। उनजी लॾ पलाण जेकी आहे माना बाद में थी आहे। मुख़्तलिफ़ अहिड़ी क़िस्म जी रवायतूं आहिनि। वठूं था पिया हिन ॻाल्हि खे त आया जतोई परगिणी जेकी हुई उहा किथे ऐं केसी ताईं क़ाइमु हुई, त इहो दरिया जो यानी चांडका परगिणी खां वरियां दरिया सिंधु दरिया जो हीउ जेको उतरियों कप आहे, इन कप सां जेकी जतोई परगिणी हुई उहा कोट सब्ज़ल ताईं हुई। ऐं हिन खानपुर जेकी हिंदू परगिणीअ ते जतोई परगिणीअ जे कंहिं बि क़िस्म जो असरु रसूख़ न हुयो, त हीअ प्योरली जेकी आहे माना हिंदू परगिणी आहे। छो त असांखे जेके बि शहादतूं मिलियूं आहिनि, जेके बि गवाहियूं मिलियूं आहिनि हिन तारीख़ कलेक्ट करण जे हवाले सां, उहे फ़क़ति ऐं फ़क़ति हिंदू असरु रसूख़ जो मिलियो आहिनि। उनजो वणिज वापारु, उनजी उथणी वेहणी, उनजी सिविलाइज़ेशन, उनजो तहज़ीब तमदन, जेकी बि ॻाल्हि आहे असांखे हिंदू हवाले सां मिलियो। उनखां पोइ जेको हिन ते जेको तसलुत अचे थो उहो मुग़ल दौर में बख़्तियार बारोज़ी जो अचे थो। बख़्तियार बारोज़ी पहिरियां त मुग़लनि जे तरफ़ां गवर्नर सिबीअ खां घुराए करे रखियो वियो। उनखां बाद में जॾहिं हुन जूं अखियूं हिन जी पैदावार ते पयूं पए, त उन पैदावार खां बाद में हू ख़ाइन थी वियो। ख़यानत करण खां बाद में हू मारिजी वियो। अच्छा, हींअर बि जेके असां वटि कुझु डेमार्केशन आहे, कुझु जेके इरिगेशन जा ज़रिया जेके केनाल्स आहिनि, सपोज़ जीअं हाणे मिर्ज़ा वाह आहे, इहो मिर्ज़ा वाह जेको आहे, त मिर्ज़ा जेको बख़्तियार जो हिकु मिर्ज़ा पुटु हुयो जेको मिर्ज़ा दोम हुयो। बख़्तियार मरण खां बाद में भाउ वेठो, भाउ खां बाद में वरी उनजो पुटु वेठो। अच्छा, हिकिड़ो वरी मिर्ज़ा पीउ हुयो जेके किलान मिर्ज़ा चवंदा हुआ। त हाणे किलान मिर्ज़ा थी सघे थो पीउ जे नाले सां आहे इहो वाह, या वरी इन जे पुट जे नाले सां आहे। त फाइनली सब्सिक्वेंटली असां इहो ई चई सघूं था पिया त माना हीउ जेको शहर आहे, अच्छा, हिन शहर जी हीअ जेकी सेटलमेंट आहे हीअ 3 सेटलमेंट आहे। पहिरीं जेकी हिन जे ओभर में जेको ठूफ आहे, जेको हींअर हिते बिरोही कम्यूनिटी जा माण्हू वेठे रहनि था, उते हीउ सॼो शहर जेको खानपुर हिंदगणी जे नाले सां मशहूरु हुयो उहो उते हुयो। अच्छा, उनखां बाद में 1700 ईस्वीअ जे यानी पोयनि ॾहाकनि में चई सघूं था पिया त इहो शहर वरी खानपुर जे ओभर में ई, लेकिन हाणे मौजूदा जिते कुझु सैयद बिरादरी जा सर्वे नंबर आहिनि या मुख़्तलिफ़ जेके मिक्स आहिनि बिरादरियुनि जा सर्वे नंबर आहिनि, जेके मुहाजिर असांजा कम्यूनिटीज़ आहिनि, जंहिंमें अराई आहे या बलोच आहे, इन्हनि मुहाजिर कम्यूनिटीज़ खां अलावा जेके मोरूसी आहिनि, जंहिंमें सेठार आहे, खटी आहे, या सैयद आहे, या हितां जो असां वटि चाकी आहे, जेके हींअर शिफ्ट थी विया आहिनि, जेके हींअर रतोदेरो साइड ते कुरेशी वेठा सॾाइनि था, इहे हितां जा मोरूसी असांजा रहाकू हुआ। ऐं उनखां बाद में जेके पाटोली आहिनि, इहे हितां जूं असांजूं मोरूसी ज़ातियूं आहिनि। कुंभर जेके आख़िर में जेको आहे 2 हिसनि में विरहाइजी विया, जेके हिकिड़ा चना थिया या वरी ॿिया हिकिड़ा मोची थिया किर्त जे हवाले सां। पोइ खानपुर जे ओभर में जेको आहे ॿी सेटलमेंट
जेकी बिल्कुलु जंहिंजे इबादत जी जेकी जॻह हुई उहा असां वटि जेकी मस्जिद अबू तालिब जे करे हीअं मशहूरु आहे, इनखे पहिरियां असां चवंदा हुआसीं मोचिन जी मस्जिद। हाणे मोचिन जी मस्जिद मतिलबु हिते अब्बासी ख़ानदान जेको रहंदो हो, उहो जेके कल्होड़ा हा अब्बासी ख़ानदान रहंदो हो, बिल्कुलु जेको आहे पंहिंजो हींअर जिते ज़मीनूं आहिनि खानपुर जे ओभारे पासे खां, पोइ उनजी किर्त मोचकी हुई। मतिलबु हिते मोज़ा इहे जूता वग़ैरह जेके ठाहींदा हुआ परे परे खां कही करे ईंदा हुआ हिते वठण जे लाइ। मतिलबु हीअ सेंटर हुयो ऐं हिन जी हिकिड़ी जेकी शाख हुई उहा जोंगल में माना हिंदू हवाले सां उहा उते हूंदी हुई। पोइ हीअ ॿी सेटलमेंट हुई। हाणे हिन ॿी सेटलमेंट में असांजे हिते जेको पंहिंजो हाकिम हो इहो बख़्तियार हो। हीअ जेके टीं सेटलमेंट थी, उहा टीं सेटलमेंट में बख़्तियार जो भाउ जेको मलक अला बख्श या मलकुल्ला बारोदी चइजे असां हुनखे, जंहिंजे नाले सां खानपुर थी। पहिरियां बख़्तियारपुर हुई, पोइ पहिरियां हिंदगढ़ी, पोइ बख़्तियारपुर, पोइ खानपुर, ऐं हींअर जेकी आहे खानपुर जी जेकी आहे असां टीं सेटलमेंट में वेठा आहियूं। ऐं इहे जेके सारोणियूं आहिनि खानपुर जे हवाले सां, हीअ असां जेको पहिरियों वालम ॾिनो आहे जेको तक़रीबन मोर देन 300 पेजिस ते मुश्तमिल आहे। असां ॿियो वालम जेको 900 पेजिस ते आणूं था पिया। उमेदु आहे त शहरी या जेके अहल इल्म माण्हू जेके रीडर कारिन हज़रात आहिनि असां जेकॾहिं ताउन कंदा त असां ॿियो वालम छपाए वठंदासीं। ज़ख़ीम वालम आहे तमामु, ज़ाहिर आहे हुन ते इख़राजात बि आहिनि ऐं असांजी छपिजी पधिरो थींदो। जी सर।